जी बिल्कुल, मटियारी M6 मोटरवे मेगा करप्शन केस में जेका है एक वधीक अहम अॻभराई थी आहे। हफ़्तो अॻु सिंध हाई कोर्ट मां ज़मानत रद्द थियण बैदि नेब हथां गिरफ़्तार थियल असलम पीरज़ादो जवाबदार जेको आहे हिन मेगा करप्शन केस में, उनजे निशानदेही ते नेब वधीक जेको आहे ॿ ठेकेदारनि ज़ीशान सहतो ऐं अख़लाक शाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त मज़कूरा वाक़े में वधीक गिरफ़्तारियुनि जो बि इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। चयो वञे थो त जवाबदार असलम पीरज़ादो जेको आहे जेको नेब जे तहवील में उन जांच दौरान अहम इंकशाफ कया आहिनि। इहो बि मालूम थियो आहे त करप्शन केस जो जेको मुख्य किरदारु आहे अॻूणो असिस्टेंट कमिश्नर न्यू सैदाबाद ऐं लैंड एक्विज़िशन ऑफिसर मंसूर अब्बासी पारां जेको आहे असलम पीरज़ादो खे 20 करोड़ रुपया ॾियण जो बि इंकशाफ साम्हूं आयो आहे। ही असलम पीरज़ादो जी गिरफ़्तारी खां पोइ हिन केस में जेका आहे वधीक अॻभराई थी आहे। ॿ ठेकेदार जेके आहिनि ज़ीशान सहतो ऐं अख़लाक शाह खे नेब गिरफ़्तार करे वरितो आहे। उन खां पोइ वधीक गिरफ़्तारियुनि जो बि इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। 20 करोड़ रुपया मंसूर अब्बासी पारां असलम पीरज़ादो खे ॾियण जो बयान बि साम्हूं आहे। चयो वञे थो त नेब पारां जेको आहे सो ही जांच जो अमल हिन वक़्तु आख़िरी मरहले में दाख़िल आहे। इम्कान ज़ाहिर कयो पियो त ईंदड़ जेका ॿुधणी आहे उन ते हिन केस जो रेफरेंस जेको आहे हिसाब अदालत में जमा कयो वेंदो। असलम पीरज़ादो जी गिरफ़्तारी खां पोइ हीअ अॻभराई थी आहे जंहिंमें नेब वधीक 2 ठेकेदारनि खे मटियारी मेगा करप्शन केस में गिरफ़्तार कयो। ठीक है अल्ताफ मेमण अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी।